हिकिड़ी बादशाह जी बादशाही में हिकु ग़रीब रहंदो हो। हमरा ज़ाल ऐं हिकिड़ी उनजी नौजवान छोकिरी हुई। हाणे ग़रीब वीचारो हारी हो, उन वटि 2 एकड़ ज़मीन हुई, 2 एकड़ खनि ज़मीन हुनजी हुई। हाणे उन ज़मीन में भाॼियूं ऐं सब्जियूं वग़ैरह पोखींदो हो, उन्ही मज़ा पंहिंजो पेट गुज़र कंदो हो। हाणे अची उन ग़रीब खे छोकिरीअ जी शादी जी ॻणिती थी। चवणु लॻो त हाणे कुझु पैसा गॾु करियां ऐं छोकिरी मुंहिंजी जी शादी करायां। चवणु लॻो त हाणे एतिरो ई कमायां थो जो घर में खायो छॾियां। हाणे टको टको करे पैसा कुझु गॾु करियां। हाणे हिन छा कयो, वियो वञी हिकिड़े शहर मञा हिकिड़ो मटु वठी आयो। हाणे मटु वठी आयो, जेके बि पैसा वग़ैरह हीअ कमाईंदो हो, उन मञा थोरा घणा बचाईंदो हो, उहे पैसा उन मटु में हणंदो हो। हाणे उहो मटु हिन छा कयो, ॿनी मंझि पूरे छॾियो। घर मंझि बि न रखी, न कंहिंसां ॻाल्हि कई। उन ॿनी में वण जे हेठि जिते जी ॿनी 2 एकड़ हुई, उते खॾो खोटे उन ज़मीन में उहो मटु हणी छॾी। हाणे हलंदे हलंदे अची साल खनि थी वई, हिन जो ठीकु ठाक खज़ानो उहो अची गॾु थियो उन मटु में। हाणे मटु खे पूरो छॾींदो, कंहिंखे बि ख़बर कोन्हे एतिरे क़दुरु जो पंहिंजी ज़ाल खे बि हिन न ॿुधायो। कंहिंखे बि ख़बर न हुजे, सिर्फ़ु हिन खे ख़बर हुई। टको कमाईंदो, टको खाईंदो, कुझु गॾु कंदो हो। हिकु चकर आयो अची उन ॿनीअ ते, छा ॾिसे त उते मटु हिन वारो हुजे ई न, केरु खणी वियो हुजे। खॾो खोटियो पियो हुजे, मटु हिन वारो हुजे न। अची हिन खे ॻणिती थी, अची परेशान थियो। चवणु लॻो त भणिया हीअ छा थी वियो। रोई रोई टको टको गॾु करे साल खनि जी मिल्कियत, जेको पैसो मूट हो, सभु गॾु करे इन मटु में हयो हुउमि। हाणे अलाए किॾां वियो लियो, केरु खणी वियो लियो। हीअ वीचारो परेशान थी वियो। ग़रीब माण्हू टको टको करे गॾु कई, भणिया उहो बि अलाए केरु खणी वियो लियो। कीअं ख़बर मूंखे पवे। वञा थो इन मुल्क जे बादशाह वटि, बादशाह ॾांहुं दांहुं खणियो वञा थो। बादशाह बि होशियारु आहे, बादशाह जो वज़ीर बि होशियारु आहे। चवां थो त मन मूंखे इहो मटु मुंहिंजो जेको आहे, जंहिंमें मुंहिंजो खज़ानो आहे, सो मूंखे मन मोटाए ॾे। हाणे आयो हलंदे हलंदे नेठि अची बादशाह जी बादशाही में अची महल में पुॻो। अची बादशाह सां हाल अहिवाल कई। बादशाह पुछा करणु लॻो त ॾे ख़बर ग़रीब, ख़ैर मज़ा आयो आहीं। चवणु लॻो त बादशाह सलामत, ऐं तव्हांजी बादशाही में वेठो आहियां, हिकु ग़रीब हारी आहियां। 2 एकड़ मूं वटि ज़मीन आहे, उन में भाॼियूं सब्जियूं वग़ैरह हेॾां होॾां पोखींदो आहियां, उन मञा पंहिंजो पेट गुज़र कंदो आहियां। चई हाओ। चई हाणे मूं हिकिड़े मटु में थोरो थोरो टको टको करे खज़ानो गॾु कयो, माना मिल्कियत थोरी घणी गॾु कई मुंहिंजी छोकिरी जे शादी जे हिसाब सां। मूं चयो हाणे मुंहिंजी शादी गॾु, माना शादी ऐं कराईंदसि, इहो खज़ानो गॾु करे पैसा गॾु कयमि पिए जेके बि, ऐं उहे पैसा वग़ैरह जेके बि उन मटु में मूं हणी, उहो मटु मूं मुंहिंजे ज़मीन में पूरे छॾियो। ज़मीन में पूरे छॾियो त उहो अलाए केरु खणी वियो आहे। बादशाह जो इहा ॻाल्हि ॿुधी बादशाह चवणु लॻो त भणिया बेअकुल आहीं, तोखे अकुलु कोन्हे छो। माण्हू इहो जेको पैसा वग़ैरह गॾु कंदो आहे, या खणी मटु में गॾु कई, या कुझु कंहिं अहिड़ी शइ में गॾु माण्हू करे थो त घर में रखे, तूं वञी ज़मीन में पूरे माण्हू छॾींदा। ग़रीब चवणु लॻो त बादशाह सलामत, हाणे मूंखे त इहा ॻाल्हि ज़हन में कोन आई, पर हाणे घर में मूं इन जे करे कोन रखियो जो मतां चोर चोरी करे वञे या कुझु थी वञे, केरु खणी वञे, तंहिंजे करे मूं ज़मीन में उहो पूरे रखियो, हिफ़ाज़त जे हिसाब सां मूं रखियो। हाणे उतां हले केरु खणी वियो। बादशाह जॾहिं हिन जी ॻाल्हि ॿुधी ग़रीब हारी जी, चवणु लॻो त मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। मटु में हिन पैसा वग़ैरह जेके गॾु माना कया टको टको करे, ऐं उहो उतां कीअं खॼी वियो, उहो बि ज़मीन में। बादशाह इन ॻाल्हि ते यकीन भरोसो करे न। बादशाह चवणु लॻो वज़ीर खे, वज़ीर ॾे ख़बर तुंहिंजे दिमाग़ में छा आहे, तोखे ॻाल्हि इहा सम्झ में वेहे थी। वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, मूंखे हिन ग़रीब हारी ते भरोसो आहे, हीउ जेको ॻाल्हि करे पियो सा सही आहे। बादशाह चवणु लॻो त जेकर हीअ ॻाल्हि सही थो करे त पोइ मूंखे त भरोसो इन ते कोन्हे। चलो हाणे वज़ीर तूं चवीं थो त खणी आऊं भरोसो यकीन रखां थो। चवणु लॻो ग़रीब हारी खे त ॻाल्हि ॿुध, हलूं था उहा जॻह उहा जाइ ॾिसूं था। जे अगरि सची इहा ॻाल्हि आहे हेॾां होॾां, त पोइ तोखे तुंहिंजो खज़ानो उहो मिली वेंदो लियो। जे अगरि न, त पोइ कमु अहिड़ा कंदो अथई जेको यादि कंदे। ग़रीब चवणु लॻो त बादशाह सलामत, तव्हां हलो अची ॾिसो हुते। हाणे बादशाह ऐं वज़ीर गॾु हिकिड़ो ॿ सिपाही उहो ग़रीब हारी निकितासीं हाणे उहा जॻह ॾेखारण जे लाइ। अची रही हाणे उन जॻह ते पुॻा, उन वण जे हेठि ॾिसनि त वाक़ई खॾो खोटियो पियो हुजे। बादशाह जो उहो खॾो ॾिठो। बादशाह चवणु लॻो त मूंखे भरोसो आहे कोन, हीअ ॻाल्हि सम्झ में नथी अचे। वज़ीर बि जो खणी ॾिठो त ग़रीब हारी चवणु लॻो त बादशाह सलामत, मूं हिते ई जेको थो ई पूरियो आहे। त बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त ॾे ख़बर। वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, बिल्कुलु हिन हिते उहो मटु पूरियो आहे जेको हिनजो खॼी वियो आहे। त बादशाह चवणु लॻो उन वज़ीर खे त ॻाल्हि ॿुध,
मूंखे त हिन ते भरोसो यकीन आहे कोन। जे अगरि तोखे यकीन भरोसो आहे त पोइ ही आऊं तुंहिंजे हवाले आऊं करियां थो इहा चोरी हिन खे तूं वारे ॾे। तोखे 4 ॾींहंनि जो टाइम आहे। 4 ॾींहंनि जे टाइम जे अंदरि ई अंदरि हिन खे हिन जो मटु मिली वञे। जे अगरि तोखे यकीन भरोसो आहे त कराए ॾे। 4 ॾींहंनि जो तोखां टाइम ॾियां थो। वज़ीर चवणु लॻो बादशाह खे, त बादशाह सलामत चलो ठीकु आहे। हाणे उन महिल वज़ीर पुछा करणु लॻो उन ग़रीब हारी खां, त ॾे ख़बर हिन मट जे बारे में कंहिंखे ख़बर आहे या न? ची न कंहिंखे बि ख़बर कोन्हे। ची तुंहिंजी ज़ाल खे, तुंहिंजी धीअ खे, ची न मूं कंहिंखे ॿुधायो कोन्हे। ची पोइ तूं हिते हिन में पैसा रखंदो वएं कंदो हेॾां, तोखे कंहिं मथां ॾिठो हुजे? ची न कंहिं बि कोन ॾिठो आहे। ची भला आख़िर में या तोखे केरु माना ॾिठो हुजे? ची न हाणे केरु ॾिसंदो? ची हाणे मूं महीनो खनि पहिरीं हिन में कुझु पैसा लॻाया हुआ ऐं उन टाइम ते अगरि केरु ॾिसे हा त मूंखे माना जेको इहो मटु खणी वञे हा उन टाइम ते। ऐं उन खां पोइ महीनो अची थी वियो आहे, मूं हींअर अची ॾिठो त हो कोन, त पैसा मूं त लॻाया कोन, मूंखे त हींअर ख़बर पई हींअर खजाणो आहे। ची पोइ इहा ॻाल्हि त हाणे ॾिसूं था, जो मसइले जो हल कढूं था। हवा हाणे ग़रीब हारी खे त हिन रवानो करे छॾियो। ग़रीब हारी वीचारो परेशान हुजे, घर आयो, माई पुछा करणु लॻी त ॾे ख़बर त हिते सॼी ॻाल्हि करे उन ग़रीब हारी पंहिंजी ज़ाल खे ॿुधाए चई हाणे हीउ मसइलो हीअं आहे। माई चवणु लॻी त इन बादशाह जो वज़ीर अकुलमंद आहे, होशियारु आहे, इहा चोरी पाण खे वराए ॾींदो। हाणे होॾां वज़ीर सोचे पियो त हाणे कीअं कजे, छा कजे। सोचे पियो ज़र हेॾां वञे ज़र हेॾां वञे। हाणे सोच वीचार पियो करे त आख़िर इहा चोरी कई कंहिं इन ग़रीब जो इहो माना खज़ानो खयो। हाणे परेशान हुजे, राति वारो टाइम हुजे, ज़ाल वरी उन वज़ीर वारी साईं हुन लाइ मानी वग़ैरह खणी आई। चवणु लॻी त वज़ीर ॻाल्हि ॿुधे, एतिरो सोच न, ही मानी वग़ैरह खणी आई ख़ाली जे अगरि सोचे त पेट में तोखे सूरु पइजी वेंदो, तोखे तकलीफ़ थींदी। वरी फिलाणे हंधि मूंखे वञिणो पवंदो तमामु परे, उतां मूंखे उहा बूटी आणणी पवंदी, उनजी दवा ठाहे वरी तोखे खाराइणी पवंदी। वज़ीर चवणु लॻो त कहिड़ी बूटी? ची फिलाणी बूटी। ची इहा बूटी तोखे खणण लाइ उते वञिणो ई कोन पवंदो। ची छो? ची उहा बूटी हीअ जेको हींअर ग़रीब हारी आहे हिते ई तोखे हिन ज़मीन ते मिली वेंदी। ची हा। ची हा। ची चलो ठीकु आहे। अबा हाणे खैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो, वज़ीर हाणे पंहिंजे हिसाब में साईं हाणे ॻोल्हे पियो त हाणे इहो चोरी कंहिं कई, केरु खणी हलियो। हिकिड़ो ॾींहुं, 2 ॾींहं, 3 ॾींहं नेठि अची 4थों ॾींहुं थियो। वज़ीर साईं हाणे दिमाग़ में उहो ख़्यालु को अहिड़ो आणे छॾियो। वज़ीर आयो बादशाह वटि, 4थों ॾींहुं हुजे। बादशाह पुछा करणु लॻो वज़ीर खां, त वज़ीर ॾे ख़बर अॼु 4थों ॾींहुं आहे, चोरी जो को अतो पतो को ॾस ख़बरचार को छा? हाणे मोहलत जेका मूं तोखे ॾिनी सा त हाणे पूरी बि थिए। वज़ीर चवणु लॻो बादशाह खे, त बादशाह सलामत ॻाल्हि ॿुध, 4 ॾींहं थिया आहिनि, अॼु 4थों ॾींहुं आहे, मूंखे पेट में तमामु सूरु जाम आहे, तकलीफ़ जाम आहे। हाणे पेट जो सूरु मूंखे छॾे त आऊं इहा चोरी जी तलाशी करियां ऐं ख़बरचार वठां। हाणे पेट में त मूंखे तमामु सूरु जाम आहे, तंहिंजे करे हाणे उहा सोच वीचारी कोन्हे जो खणी वञी ऐं चोरी वरायां। बादशाह जो खणी इहा ॻाल्हि ॿुधी बादशाह चवणु लॻो वज़ीर खे, त वज़ीर ॻाल्हि ॿुध, तूं मुंहिंजे लाइ ख़ासि आहीं ऐं तुंहिंजी तबियत ईअं ख़राबु थी वई आहे, भणिया ईअं तोखे आउं ॾिसी नथो सघां, तूं परेशान न थी। तमामु भले मां भला हकीम आऊं तुंहिंजे लाइ हिते घुरायां थो। वज़ीर चवणु लॻो बादशाह खे, त बादशाह सलामत, जे अगरि घुराईंदो त पोइ वारो कर। जीअं हकीम आऊं जेके बि मुंहिंजी बादशाही में हकीम हूंदा, चङा भला जेके हकीम आहिनि से आऊं घुरायां थो। त हिते वज़ीर चवणु लॻो त बादशाह खे, त बादशाह सलामत पोइ हीअं करे नी ग़रीब हारी खे बि गॾु हकीमनि सां घुराइजी। जी भले। अबा हाणे उन महिल वज़ीर वञी उते वेठो। बादशाह हुकम कयो सिपाहियुनि खे, चई वञो मुंहिंजी बादशाही में जेके बि सुठे मां सुठा हकीम हुजनि उहे वठी अचो। हाणे उन बादशाही में हकीम हुजनि ई 3 सुठा होशियार हकीम 3 हुजनि। सिपाही विया हुआ, हाणे उन 3 हकीमनि खे बि वठी आया ऐं उन ग़रीब हारी खे बि गॾु वठी आया। बादशाह इहो सोचियो त भणिया वज़ीर गॾु हारी खे छो घुरायो आहे? 3 हकीमनि जी त ॻाल्हि खणी सम्झ में अचे थी, हकीम जी मिसाली ॻाल्हि जेके आहिनि घुराया आहिनि उन्हनि जी त ॻाल्हि सम्झ में खणी इलाज जे हिसाब सां, पर हिन हारी खे छो घुरायो आहे? चई लॻे थो त कुझु न कुझु मसइलो त लाज़मी आहे। बादशाह एतिरो कुझु सोचियो। हाणे उन महिल हकीम मिलिया ई 3 जेके सुठा होशियार हुआ। 3 हकीम ऐं ग़रीब हारी अची ठ कई, अची पुॻा हिते। 3 हकीम चवणु लॻा बादशाह खे, त बादशाह सलामत असीं पुॼी विया आहियूं, हुकम कर। बादशाह चवणु लॻो त यार ॻाल्हि ॿुधो, हकीम बि 3 आहियो, होशियार आहियो। चई हाओ। चई वज़ीर मुंहिंजी तबियत सही कोन्हे, पेट में सूरु आहे ऐं हिन जो को इलाजु करियो। हकीम 3 चवणु लॻा त बादशाह सलामत बिल्कुलु असीं दवाऊं ठाहींदा आहियूं, अहिड़ियूं अहिड़ियूं दवाऊं असां वटि मौजूदु आहिनि ऐं वज़ीर तव्हांजो ठीकु थी वेंदो, सही थी वेंदो, तव्हां परेशान न थियो। त उन महिल वज़ीर उथी बीह रहियो। वज़ीर चवणु लॻो उन ग़रीब हारी खे, अची तूं वञी फ़िलहालु पासे में वेह, जेसो तो आऊं हिननि खां इलाज जे बारे में पुछा त करियां थी। हाणे वज़ीर चवणु लॻो, ग़रीब हारी त वञी पासे में वेही रहियो।
वज़ीर चवणु लॻो उन टिनी हकीमनि खे त ॻाल्हि ॿुधो ऐं अव्हां खां पुछा करण थो चाहियां, मूंखे पेट में सूरु अची हाओ चयाऊं सभिनी खां पुछा कंदा अवी दवाऊं कहिड़ियूं कहिड़ियूं कहिड़े कहिड़े क़िस्म जूं दवाऊं बि ठाहियो था, छा मां ठाहियो था? हकीम चवणु लॻा त बिल्कुलु तव्हांखे असीं ॿुधाईंदासीं असीं दवाऊं कीअं ठाहींदा आहियूं, कहिड़ियूं कहिड़ियूं दवाऊं असीं ठाहींदा आहियूं। वज़ीर पुछा करणु लॻो हिकिड़े हकीम खां त ॾे ख़बर तूं पेट जे सूर जी दवा छा मां ठाहींदो आहीं, कीअं ठाहींदो आहीं, माना कहिड़ी कहिड़ी शइ मां तूं ठाहींदो आहीं? उहो हकीम चवणु लॻो उन्हीअ वज़ीर खे त वज़ीर आऊं इहा दवा जेका पेट जे सूर जी आहे सा आऊं ठाहींदो आहियां अदरक मञा। अदरक जेको हूंदो आहे उन मञा दवा ठाहे करे तयारु करे पेट जे सूर जे लाइ आऊं उहा दवा ठाहींदो आहियां ऐं मरीज़ खे ॾींदो आहियां त मरीज़ उहो सही थी पवंदो आहे। जी चलो ठीकु है, बादशाह बि खणी इहो ॿुधो। वज़ीर वरी चवणु लॻो ॿिए हकीम खे त ॾे ख़बर तूं दवा छा मां ठाहींदो आहियां पेट जे सूर जी? उहो चवणु लॻो त आऊं मेथी मञा ठाहींदो आहियां पेट जे सूर जी दवा। मेथी किथां हथु करे कची हुजे या जो खणी अन्न हुजे उन मञा आऊं पेट जे सूर जी दवा ठाहींदो आहियां ऐं पोइ पंहिंजे मरीज़नि खे ॾींदो आहियां, चङी भलाई उन्हनि खे थींदी आहे, ठीकु ठाकु थींदा आहिनि। त वज़ीर बि खणी उन हकीम जी ॻाल्हि ॿुधी, चलो सही है, तूं बि इन मञा दवा ठाहीं तो, बादशाह बि जो खणी ॿुधी आहे ॻाल्हि। हाणे हिते वज़ीर चवणु लॻो टे हकीम खे त ॾे ख़बर तूं दवा छा मां ठाहींदो आहीं? उहो हकीम चवणु लॻो त आऊं फिलाणी बूटी मञा ठाहींदो आहियां, जेका बूटी जूं पाड़ूं ज़मीन मंझि हूंदियूं आहिनि, ऐं उन बूटी मञा ठाहींदो आहियां। त हिते वज़ीर चवणु लॻो उन हकीम खे त हकीम ॻाल्हि ॿुध, जेको टियों हकीम अची तूं जेको बूटी में दवा ठाहींदो आहीं ची हाओ जी, पोइ तूं हिन ग़रीब हारी जो ख़ज़ानो जेको मट आहे जंहिंमें मिल्कियत हुई हिन ग़रीब जी उहा तो खईं आहे, हाज़िर कर। इते जो ॻाल्हि खणी अबा जो बादशाह ॿुधी त बादशाह हैरान थी वियो। बादशाह चवणु लॻो त भेण हीउ छा थी वियो, ग़रीब हारी बि हैरान थी वियो। महल में जेके माण्हू सभु हेॾा होॾा सभु हैरान थिया त भेण हीउ छा थी वियो, हकीम खे हीउ वज़ीर छा पियो चवे? अबा उन महिल उहो हकीम ॻाल्हाइणु लॻो। हकीम चवणु लॻो त वज़ीर तुंहिंजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, जेको मट जेको ख़ज़ानो तूं चवीं थो गॾु ऐं साण खणी आयो, हीउ मुंहिंजे थेले में पियो आहे, खणी जो अबा उन हकीम ॿाहिरि कढियो। ग़रीब हारी जो ॾिठो, ग़रीब चवणु लॻो त इहो ई मुंहिंजो ख़ज़ानो। त वज़ीर चवणु लॻो उन हकीम खे त ॾे ख़बर तोखे इहो कीअं मिलियो? जी आऊं आयो हुउसि उते उन वण ते पासे मंझि उहा बूटी वग़ैरह बीठल हुई ऐं उन बूटी जी पाड़ूं खोटींदे खोटींदे त हेठि मूंखे हीउ मटु मिलियो। हाणे ख़बर कोन्हे कंहिंजो, मूं घणी हेॾां होॾां ॻोल्हियो पर मूंखे नज़र केरु कोन आयो। ऐं हिन बादशाही जे 4 ॻोठनि 5 ॻोठनि खां परियां ई 6-7 ॻोठ छॾे पोइ मुंहिंजो घरु आहे। पोइ सोचियमि त हाणे घणी हेॾां होॾां कोशिशि कयमि त मुंहिंजो हाणे मन केरु मिले जेको असुली हक़दारु हुजे त उनखे खणी आऊं ॾियां, ऐं ईमानदार माण्हू आहियां। ऐं अॼु सोचियमि त मुंहिंजो हाणे वञा थो बादशाह ॾांहुं। बादशाह तमामु नेक दिलि सुठो माण्हू, इहो वञी ख़ज़ानो बादशाह खे ॾींदा त पोइ बादशाह पाण ॻोल्हे हथु करे वञी उनखे ॾींदो, तंहिंजे करे अॼु गॾु आऊं खणी आयो हुउसि। वज़ीर चवणु लॻो उन हकीम खे त तूं ईमानदार माण्हू आहे। बादशाह जो जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी बादशाह चवणु लॻो भेण वाजो कमु थी वियो भेण, वज़ीर अले छा मां छा करे छॾियो। अवा हाणे उन महिल वज़ीर चवणु लॻो उन हकीमनि खे त चलो ठीकु है, मूंखे इन ॻाल्हि जो ई पतो लॻाइणो हो त हाणे मूंखे ख़बर पइजी, हाणे मां टिनिनि खे मोकल आहे, तव्हां भले टई हलिया वञो, मूंखे बसि इहो ई ख़ज़ानो ॻोल्हणो हो, बाक़ी ॿियो मूंखे पेट में सूरु वग़ैरह कोन्हे। अबा उहो टई हकीम उन महिल मोकिलाए हलिया विया। वज़ीर उहो ख़ज़ानो खणी अची उन ग़रीब हारी खे ॾिनो। त हिते बादशाह चवणु लॻो उन ग़रीब हारी खे त ॻाल्हि ॿुध, हीउ ख़ज़ानो हीउ मिल्कियत जेका बि तो पाई पाई टको टको करे गॾु कई आहे न, चई हाओ चई तूं वञी पाण वटि रख, बाक़ी तुंहिंजी धीअ जी शादी आऊं ई कराईंदसि, आऊं ई तोखे मिल्कियत ॾींदसि ऐं उन मज़ा तूं शादी कराइजांइ। ग़रीब बाबा ॾाढो ख़ुशि थियो। ग़रीब बादशाह खे दुआऊं, वज़ीर खे दुआऊं ॾींदो ॾींदो सो पंहिंजे घर हलियो वियो। बादशाह अञा बि हैरान हुजे। बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर ॾे ख़बर तो इहो मसइलो कीअं हल कयो, तोखे इन बारे में ख़बर कीअं पई? त हिते वज़ीर चवणु लॻो त बादशाह खे त बादशाह सलामत दरअसल ॻाल्हि इहा हुई जो आऊं इन बारे में राति जो घर में सोचमि पिए त मतां मुंहिंजी ज़ाल आई मानी मुंहिंजे लाइ खणी। हाणे मूं सोचियो पिए त मुंहिंजी ज़ाल मूंखे चवणु लॻी त ॻाल्हि ॿुध, तूं जेको आहे रुॻो सोची पियो हेॾां होॾां, ख़ाली पेट सोचींदे त तुंहिंजे पेट में सूरु पइजी वेंदो, वरी आउं फिलाणे हंधि वेंदुसि उतां मूंखे बूटी खणी पवंदी, तमामु परे आहे, ऐं उहा बूटी खणी ईंदसि पोइ तोखे दवा ठाहे ऐं पियारींदसि, तूं वञी पोइ सही थींदे। त हाणे मूंखे इहा ॻाल्हि ज़हन में हुई त जेॾी महिल आउं उन ग़रीब हारी जी ॿनी ते वियो उन वण जे पासे मंझि जिते ख़ज़ाननि जो पुरलो हो, उहा बूटी साॻी बीठल हुई। त मूं इन हिसाब सां उहो अंदाज़ो लॻायो त मुंहिंजी माई जेका ॻाल्हि करे पई उहा बूटी बि कमु जहिड़ी आहे जंहिं मुंहिंजा बीमारियुनि जो इलाजु थिए थो, ऐं इहा बूटी हिते बीठल हुई। मूं इहो सोचियो त भणिया ऐं खॾा हिते हुते ॾिठमि त इहो खॾो बि इन मज़ा ख़ज़ानो खयलो, खॾा पासे में ॿिया बि खोटिया पिया हुआ। मूं सोचियो त हाणे थी सघे थो इहा बूटी जी पाड़ूं वग़ैरह जेके खोटण जे लाइ को हकीम वग़ैरह आयो हूंदो जंहिं इहो ख़ज़ानो खयो आहे।
पोइ इन हिसाब सां मूं इहो अंदाज़ो लॻाए हकीम घुराए जेके हकीम तव्हां घुराया ऐं ख़ज़ानो इहो ज़ाहिरु थियो। बादशाह जो खणी अबा इहा ॻाल्हि ॿुधी बादशाह चवण लॻो वज़ीर खे वाह जो तुंहिंजो दिमाग़ आहे वाक़ई होशियारु ऐं ज़हन वारो आहीं। जेसि ताईं तूं आहे त मुंहिंजी बादशाही को लोॾो ई कोन्हे, अकुल में अकाबर ऐं दाना आहीं, कीअं मज़ा कीअं करे छॾी। तो वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत बिल्कुलु बादशाही खे लोॾो बि कोन ईंदो जेसि ताईं आऊं आहियां ऐं ग़रीबनि जो माना जेका बि शइ वही कई हेॾां होॾां ऐं जेका बि मसइलो हेॾां होॾां हूंदो त हल करण जे लाइ बिल्कुलु तयारु आहियां। ऐं तव्हां ई बादशाह माण्हू आहियो, नेकदिल माण्हू आहियो, उन ग़रीब खे तव्हां जेको सहारो ॾिनो ऐं उनजी धीअ जी शादी करणु तव्हां चाहियो था, इहा बि भली ॻाल्हि आहे। हुन वीचारे टको टको करे पाई पाई करे गॾु करे ख़ज़ानो गॾु कयो, हाणे उन में पंहिंजी धीअ जी शादी थो कराए। पर तव्हां इहो फ़ैसिलो करे पंहिंजे ख़र्च ते उनजी न्याणी जी शादी था कराए त भली ॻाल्हि आहे। जॾहिं तव्हां ई नेक दिलि भला माण्हू आहियो त पोइ आउं बि तव्हांजो वज़ीर ऐं सुठा कमु करणु ऐं मसइला जेके आहिनि चोरियूं चकारियूं उन्हनि खे हल करणु मुंहिंजो बि फ़र्ज़ु आहे। आउं बि तव्हांजो साथ ॾींदुसि। बादशाह हाणे वज़ीर जी एतिरी ॻाल्हि ॿुधी करे ॾाढो ख़ुशि थियो। सो चवणु लॻो त तूं भलो में भलो वज़ीर मूंखे मिली वएं। हाणे नेठि कुझु ॾींहं वक़्तु गुज़रिया, बादशाह हाणे कुझु पैसा वग़ैरह जेको बि मिल्कियत उन ग़रीब खे ॾिनो ऐं उन ग़रीब पंहिंजी न्याणी जी शादी कराए कंहिं हंधि ॾेई छॾी ऐं उहो ग़रीब हारी बादशाह ऐं वज़ीर खे दुआऊं ॾींदा रहिया। छोकिरी जी शादी थी वई। हाणे उहा ज़ाल मुड़ुस ग़रीब हारी ऐं ग़रीब जी ज़ाल हसी ख़ुशी सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण लॻा। सो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।